जय झूलेलाल दोस्तों। चेटीचंड ते सभिनी प्रण कयो हो त घर घर में लाल साईं जी जोत जगाईंदासीं। कोरोना महामारीअ जे करे लॻभॻि 2 सालनि खां पोइ सिंधियुनि खे इहो मौक़ो मिलियो आहे त चेटीचंड खे धाम धूम सां मल्हाइनि और इन में असांजे सिंधी भाउर भेनरुनि काई बि कसर न छॾी आहे। अॼु मां तव्हांखे ॾेखारे रही आहियां त ॾिसो केॾा न सुहिणा बहिराणा साहिब सजाया विया आहिनि और लाल साईं जी धूम मचाई वई आहे। सभिनी खां पहिरियों दिलेर सिंधी जी हीना शहदादपुरी उल्हासनगर मां, उन खां पोइ किशन रामनानी एक्मी इवेंट्स उल्हासनगर, सिंधी भाऊ अहमदाबाद, लाजपत नगर न्यू दिल्ली मां राजेंद्र गंशानीअ मूंखे फ़ोटो मोकिलियो आहे। इहो डॉक्टर पायल शेवानी फ्रॉम दुबई, वेलेंशिया स्पेन मां अर्जुन शोभराजमल नानकानी जी, उते बि लाल साईं जो बहिराणो कढियो अथऊं। चवंदा आहिनि न सारे जग में हलिया मिठी बोली पहली सारे जग में बया हम सिंधी आया बोलिया बोली मिठी। दीक्षा राम रखियानी, नेहा भटीजा रीजेंसी एंटीला उल्हासनगर, ISO नेशनल प्रेसिडेंट वुमेन्स विंग वीना डिंगरानी जी लोखंडवाला मां, उन्हनि बि उते मिली करे बहिराणे साहिब जी पूॼा कई आहे। सोनम नोटानी कोल्हापुर मां, रानी मीरचंदानी दुबई, दीपिका मनसुखानी दुबई, हर्षिता मोतियानी दुबई, जया मेहतानी दुबई और वीना उत्तम चंदानी दुबई, दीपा वेंगानी ये भी दुबई मां ही आहिनि और आख़िरी में माधवी चैनानी। इन खां पोइ अचो वरी अहमदाबाद जा आहिनि दिलीप भाई और हेमा वासवानी। इन्हनि जो पंहिंजो झूलेलाल जो मंदरु आहे और ॾाढी धाम धूम सां उते साईं जी पूॼा कंदा आहिनि और हर महीने बहिराणो साहिब कढंदा आहिनि। इहो ॿेड़ीअ में बहिराणो साहिब ठाहियो आहे मिस प्रिया। इहो नंढो बालक जेको साईं जी पूॼा करे रहियो आहे उहो आहे देवांशु वासवानी। काजल वलेशा उल्हासनगर मां, एकता लखवानी जुहू स्कीम अंधेरी, कोमल पंजाबी उल्हासनगर, पूनम माटा जी, जया नेनवानी अहमदाबाद, आंचल शर्मा उल्हासनगर। हिकु ॿियो प्रण असांखे गॾिजी करिणो आहे त बहिराणो साहिब असां घर में कढूं, पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी संस्कृति पंहिंजो कल्चर सेखारियूं जीअं असांजी ईंदड़ पीढ़ी बि असांजे कल्चर खे सम्झे और असां खां पोइ असांजे इन रीतुनि खे क़ाइमु रखे। त अचो गॾिजी करे सभु प्रण था कयूं त असां पंहिंजे ॿारनि खे बि असां पंहिंजूं रीतू रस्मूं सम्झाईंदासीं जीअं असांजी विरासत उहे अॻियां खणी वधनि। सभु चवंदा आहिनि त सिंधियत खे क़ाइमु रखिणो आहे त उन जे लाइ असांखे हेॾे होॾे वञण जी कुझु बि ज़रूरत न आहे। हर कंहिंखे शुरूआति पंहिंजे घर खां ई करणी आहे। अगरि हर हिकु माण्हू पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि खे असांजी रीतूं रस्मूं और रिवाज सेखारींदो, सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाईंदो त असांजी सिंधी ॿोली हमेशह क़ाइमु रहंदी और हमेशह ज़िंदह रहंदी। त सभु प्रण कयो त असां पंहिंजे घर में सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं और असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजूं रीतू रस्मूं ज़रूरु ॿुधाईंदासीं जीअं असांजी सिंधियत क़ाइमु रहे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।